कोटली कबीर खां ख़बर शामिल कयूं पिया। गुलाम असगर हुलियो जे रिपोर्ट मुताबिक़ मोथपार जा रहवासी इकबाल हुसैन चन्ना, हुबदार अली चन्ना, मोहरम अली चन्ना, शौकत अली चन्ना ऐं ॿिया प्रेस क्लब कोटली कबीर पहुची करे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां ते मुखालिफ़ धुर मोहम्मद लुकमान चन्ना, मोहम्मद पंजल चन्ना असां ते कूड़ा अगवा जा इल्ज़ाम आया आहिनि, जंहिंमें का बि सदाकत कोन्हे, छो त जंहिंजो बच्चो गुम थी वेंदो आहे उहो बेहाल हूंदो आहे। हीउ वाहिद पीउ आहे जंहिंखे का टेंशन कोन्हे, न वरी का घर वारनि खे टेंशन आहे। पर असां अॼु हिन मीडिया ज़रिए वज़ाहत कयूं था त असांजी जेका ज़मीन वॾनि खां वठी जंहिंखे तक़रीबन 80 साल खां असांजो कब्ज़ो आहे, उन सां गॾोगॾु असां वटि ओरिजिनल कागज़ बि आहिनि ऐं कुझु ॾींहं अॻु साईं जुगनू शाह वटि फ़ैसिलो रखियल हो, उते बि आया पर का शइ साबित न करे सघिया। उन्हनि वधीक चयो त असांजो ॻोठु मोथपार जा पुरअमन ॻोठु हो, पर मोहम्मद लुकमान चन्ना खानवान खां अची ॻोठ में अफ़रा तफ़री कई। असां वरी मोहम्मद पंजल चन्ना खे चवंदासीं त ही तव्हांजो सॼण न आहे, ही पंहिंजे मफ़ाद ख़ातिर तव्हांखे मारे सघे थो ऐं उन असांखे मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। एतिरे क़दुरु जो असांजे नौजवान खे बि कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी कयो, जॾहिं त असां हिंगोर जा थाणे ते एनसी बि दाख़िल कराई आहे, जेका पुलिस मुखालिफ़ धुर खां गरी रिश्वत वठी उन्हनि जी वांगारू बणिजी वई आहे। उन्हनि वधीक चयो त असांजी ज़मीन आहे, वॾनि खां वठी असां वटि आहे ओरिजिनल कागज़। अगरि तव्हां वटि कागज़ आहिनि त अचो कंहिं चङे वटि फ़ैसिलो कयो। उन्हनि वधीक IG सिंध, DIG सखर, SSP खेरापुर, SHO खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। असां ते रोज़ कूड़ा इल्ज़ाम हणनि था, अहिड़नि कूड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।